अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलतकुन मिनकुम उम्मतुन यदऊना इलल खैरि व यअमुरूना बिल मअरूफ़ि व यनहूना अनिल मुनकर औलाइका हुमुल मुफ़्लिहून। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबीयुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मथी आयत करीमा में इरशाद फरमायो त तव्हां अल्लाह जी रसीअ खे मज़बूती सां पकड़ियो। जॾहिं तव्हां पाण साबित क़दम थी वियो, मज़बूत थी वियो त फरमाए त वल तकुम मिनकुम उम्मतुन यदऊना इलल खैर, हुजे तव्हां मां हिकिड़ी उम्मत जेका भलाई जे तरफ़ ॾे माण्हुनि खे सॾे। पाण मज़बूत हूंदो त ॿिए खे दावत ख़ैर ॾींदो, पाण मज़बूत हूंदो त ॿिए खे भलाई जो रस्तो सेखारींदो। मथी आयत करीमा जे अंदरि इस्तक़ामत ऐं मज़बूती जो हुकुम थियो। हाणे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वॾा तव्हां सभु न, बल्कि तव्हां मां हिकिड़ो गुरूह अहिड़ो हुजे जेको माण्हुनि खे भलाई जे तरफ़ ॾे सॾे। व यअमुरून बिल मारूफ़ व यनहूना अनिल मुनकर, जेको माण्हुनि खे भलाई जो हुकुम करे ऐं बुराई खां रोके। व उलाइका हुमुल मुफ़्लिहून, इहे ई कामयाब आहिनि जेके भलाई जे तरफ़ ॾे दावत ॾियनि था ऐं बुराई खां माण्हुनि खे रोकनि था। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक पाण फरमाइनि था पिया त तव्हां में जेकॾहिं बाज़ू में कुवत आहे त तव्हां माण्हुनि खे बुराई खां हथ सां रोकियो। जेकॾहिं इहो न आहे त भला ज़बान सां त ॿिए खे रोकियो, बाबा हीउ कमु ग़लति था कयो, सही न आहे। पर जेकॾहिं इहा कुवत बि न आहे त पछाड़ी में दिलि जे अंदरि त उनखे ग़लति सम्झो न, हीउ कमु ग़लति आहे। पाण फर्क़ इहा कमज़ोर ईमान जी निशानी आहे। यानी मुस्लमान में पावर हुजे, ताक़त हुजे बुराई खां रोकण जे लाइ ऐं दीन जे तरफ़ ॾे दावत ॾियण जे लाइ उन में हिमत हुजे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात गोया कि आयत करीमा में दीन जे तबलीग जो हुकुम फरमायो त तव्हां में हिकिड़ी उम्मत हुजे अहिड़ी जेका दीन जी तबलीग करे। तबलीग जेका आहे ज़बान सां बि थींदी आहे, तबलीग तक़रीर सां बि थींदी आहे, तबलीग किताब सां बि थींदी आहे। किताब लिखी करे कंहिंखे ॾियणु, नसीहत लिखणु, हदीसूं लिखी, तसनीफ़ सां बि तबलीग थींदी आहे। इहे सभु तरीक़ा तबलीग जा आहिनि। पर इन जे अंदरि शर्त हीअ आहे त मुबल्लिग उहो थी सघे थो जेको अल्लाह जे दीन जी ॼाण रखे। जेकॾहिं दीन जी ॼाण न रखंदो त ॿिए माण्हू खे ग़लति रस्तो बि ॿुधाए सघे थो पियो। यानी पढ़ियल हुजणु ज़रूरी आहे। उनजे लाइ कम से कम फ़र्ज़ी इल्मु ॼाणे, फ़र्ज़ी मसाइल खे ॼाणे, पोइ उहो मुबल्लिग थी सघे थो पियो। जाहिल जे मथां न आहे, छो जो जाहिल माण्हू त पाण मोहताज आहे, ॿियो केरु मूंखे सम्झाए न, मूंखे ॿियो केरु रहनुमाई करे। ऐं ईअं बि थी सघे थो असांजे दौर जे अंदरि, असांजे वक़्त जे अंदरि हिकिड़ा अहिड़ा माण्हू बि अथव जेके ज़ाहिर में दीन जी दावत ॾियनि था, पर उन जे अंदरि इंसान जे अक़ीदे खे ख़राबु था कनि। मसइलनि कादियानी बि निमाज़ था पढ़नि, कादियानी खे मस्जिदूं बि आहिनि, मस्जिदुनि जो मुंहुं बैतुल्लाह ॾे बि आहे, हिन जो अक़ीदो फ़ासिद आहे। ईअं न जेको माण्हू निमाज़ जो तोखे सॾे थो, बाबा अचो निमाज़ पढ़ो, भलो कमु आहे, पर ॾिसिजे सही, ईअं न थिए जो चवंदा आहिनि त ज़हर कंहिंखे खाराइबो आहे पोइ बि मिठो करे पोइ खाराइबो आहे। हे बि हिकिड़ो तरीक़ो आहे ज़हर खाराइण जे, मिठो कबो तॾहिं उहो खाईंदो न। त ज़ाहिर में निमाज़ जी दावत आहे, भलाई जी दावत आहे। ज़ाहिर में ईअं थो अचे त बाबा हे कमु जेको आहे सो नेकी जो कमु आहे। मुमकिन आहे त उनजे अंदरि ॿी बि का शइ रखियलु हुजे, उहो अक़ीदे वारो ज़हर आहे जेको माण्हुनि जे अक़ीदे खे ख़राबु करे थो। निमाज़ त पढ़ी पर अक़ीदो ख़राबु थी वियो त माना इहा भलाई जी दावत न आहे, इहा त बुराई जी दावत आहे न। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए त उम्मत अहिड़ी हुजे जेका भलाई जे तरफ़ ॾे दावत ॾिए, त माना भलो कमु ॿुधाए। भले कम मां मुराद रुगो निमाज़ भली न आहे, बल्कि उनजा अक़ीदा बि भला हुजनि, उनजा ख़्याल बि भला हुजनि, उनजो नियतूं इरादा बि भला हुजनि। जंहिंजा इरादा भला हूंदा, नियत भली हूंदी, त उहो बाकिरदार हूंदो, बा अख़लाक हूंदो। छो जो दीन सां गॾोगॾु अख़लाक जो हुजणु बि ज़रूरी आहे न। रुगो ईअं न चए त बाबा हे दीनदार आहे, निमाज़ी आहे, पर अख़लाक बि ॾिजे। असां माण्हू अहिड़ा आहियूं जो दीनदार ज़ाहिर में नज़र ईंदा आहियूं, पर ज़बान जा गंदा हूंदासीं, कम असांजा बुरा हूंदा,
जो माण्हू असांजी निमाज़ुनि खे ॾिसी करे असांखे मुंहं ते सलाम कंदा आहिनि, पर पुठि ॾियण खां पोइ चवंदा आहिनि निमाज़ी आहे पर कमु हिन जा हे अथव, निमाज़ी आहे पर कमु किरदारनि जो ही आहे। पर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त तव्हां भलाई जी तरफ़ ॾे दावत ॾियो, भलाई हर सूरत में भलाई हुजे, अमली बि भलाई हुजे, अखलाक़ी भलाई हुजे ऐं एतक़ाद जे लिहाज़ सां बि भलाई हुजे। फरमात वला तकूनू कल्लज़ीन तफ़र्रक़ू वख्तलफ़ू मिन बादि मा जाअहुमुल बय्यिनात। फरमात मिसल उन्हनि जे न हुजो जिन तफ़रीक़ पैदा कई ऐं इख़्तिलाफ़ कयूं, पोइ उहे जो आयूं उन्हनि ते चिटियूं निशानियूं, यानी उहे अहले किताब हुया जिन वटि आसमानी किताब आया, पोइ उहे पाण में जुदा जुदा थी विया, टोला टोला थी विया, गुरूह थी विया। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि जे मिसल न हुजो। जो दीन जेको आहे न, हिकु मोहबत जो नालो आहे। दीन जेको आहे असांखे गॾु करे थो पियो, दीन असांखे संभाले थो पियो। दीन जे अंदरि अचण खां पोइ माण्हू जो हुसन वधी थो वञे, माण्हू जो सिंगार वधी थो वञे। उहो पाण खे परखे ॾिस त असां केतिरा दीनदार आहियूं। जेकॾहिं तो दवा खाइण खां पोइ ख़बर पवंदी आहे त सिहत केतिरी सही थी आहे, डॉक्टर पुछंदा तोखे मां दवा ॾिनीमांइ, ॾे ख़बर कुझु तबियत में भलाई थी आहे। नमाज़ूं त पढ़ियूंसीं, रोज़ा रमज़ान जा रखियासीं, दीनदार त थियासीं, पर कॾहिं पंहिंजी तबियत खां बि त पुछा कयो को फ़ाइदो बि पियो आहे या कोन पियो आहे। पर जेकॾहिं अंदरि बुराइनि सां भरियो पियो आहे त माना त इलाजु असरु कोन थो करे। त असांखे घुरिजे त उहो उनजो बि त इलाजु कयूं, यानी पंहिंजे अंदरि खे संवारियूं, पंहिंजे किरदार अख़लाक खे संवारियूं। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए तव्हां मिसल उन्हनि जे न थियो जो उन्हनि वटि किताब बि आया, नबी बि आया, पर उहे सम्झी कोन सघिया, छो जो उहे उन्हनि खे जेको इलाजु ॾिनो वियो उन इलाज खे या त सही इस्तेमालु न कयूं, या इलाजु जेको ॾिनो वियो उनजे तबियत जे मुआफ़िक़ न थियो। तबियत जे मुआफ़िक़ हुजण बि ज़रूरी आहे। जेकर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए जॾहिं उनजी चिटियूं निशानियूं आयूं, हुननि छा कयो जो इख़्तिलाफ़ विधाऊं। फरमाए त उलाइक लहुम अज़ाबुन अज़ीम, ऐं अहिड़नि जे लाइ वॾो अज़ाब आहे। त जेके उम्मत में इख़्तिलाफ़ कजनि था, जेके माण्हुनि खे में इंतिशार पैदा कनि था, माण्हुनि में कुझु बहस न करणु घुरिजे। बहस करणु आलिमनि जो कमु आहे, जाहिलनि जो कमु न आहे। जेकर हिकिड़ो सुवालु करे थो, इल्मु हुनखे न आहे, उहो बि ग़लति आहे। जेको जवाबु ॾिए थो उन इल्मु हुन वटि न आहे, उहो बि ग़लति आहे। छोकी हीअ जेके अक़ाइद जा मसइला आहिनि या अमाल जा मसइला आहिनि, उन में इख़्तिलाफ़ करण जो उलमा हक़ रखनि था। छोकी उलमा जे इख़्तिलाफ़ में उन्हनि जे इल्म में इज़ाफ़ो थींदो आहे, उन मां फ़ाइदो थींदो आहे। बाक़ी जाहिल जेकॾहिं ॿ पाण में इख़्तिलाफ़ कंदा, मज़हबी बहस कंदा, ज़रूरु पाण में विढ़ंदा, नफ़रतूं पैदा थींदियूं, इंतिशार पैदा थींदो, गुरूह पैदा थींदा। असुल इल्म जो शेवो इहो ई रहियो आहे जेको आहे त उलमा जो पाण में थियो आहे। आलिमनि वेही करे मसइलनि खे बयानु कयो आहे, वरी उन्हनि जो जवाबु बि वरी आलिमनि ॾिनो आहे। पर असां बसनि में वेठा आहियूं, वेगड़नि में वेठा आहियूं, बस शुरू आहे, दुकान ते वेठा आहियूं, बस शुरू आहे। असां त मुल्क खे जंग जो मैदान बणाए छॾियो आहे। असांखे घुरिजे पंहिंजी इस्लाह कयूं। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो, उहो यहूद क़ौम हुई जिन वटि अलाह जा किताब नबी आया, पर उन किताबनि खे हिदायत जे बदिले, अमल करण जे बदिले हुन इख़्तिलाफ़ जो ज़रियो उनखे बणायो, अची बस उन में पैदा कयो, पोइ पाण में टोलनि में विरहाइजी विया। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे पंहिंजे करम सां, पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआउनि सां क़ाइम ऐं दाइम इस्तक़ामत नसीब फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अली।